श्री वाहिगुरु सतनाम श्री वाहिगुरु सलोक मिलाती जान धन गुरु मरदास साहिब जियो सफल आपकी सेवा कयो मेरे सदाई। अंतर ज्ञान आयो अंतर ज्ञान आयो जित कित सोझी पाए विंडिठा क्या सालाए अंधा अंध कमाए नानक शब्द पछाणिए नाम वसे मन आए नाम वसे मन आए। सतनाम श्री हरि सतनाम श्री हरि गुर कृपा ते पायन जे देवे देवन हार सच्चा सौदा लाभ सदा खटिया नाम अपार। गुरु प्यारी साध संगत जी प्रेम सां जपो सतनाम श्री हरि। अंतर ज्ञान आयो जित सोझी पाए टी पातशाही धन गुरु अमरदास साहब जो वचन साहब आए कि जिनके गुरु जो भाव आ दी के जे बार के ज्ञान होंदो आ कि मुझे मथा माता पिता वेठा आहिनि हमेशा मुझे मथा नजर रखी वेठा आहिनि मुझो भाव कंदा आहिनि कॾहिं भी माता पिता जे विपरीत न वेंदा आहिनि। हा अगर पुट कबूत आहे त जरूर माता पिता जे खिलाफ वेंदो माता पिता जी आज्ञा में न रहंदो। ठीक उन आधार ते गुरु महाराज जो जिन जे अंदर में गुरु जो भाव आहे जिन जे अंदर में सतगुरनि जे दंड जो भाव आहे मार जो भाव आहे कि मां अगर विपरीत वेंदुमि तो जो मुझो माता पिता जो वेठो आहे मथे उन जे द्वारा मूंखे दंड मिलंदो। ठीक उन आधार ते गुरु महाराज वचन बख्शिश कयो कि अंतर ज्ञान आयो जिते सोझी पाए। असां दाता जे दर ते वेहूं जरूर था बाणी पढ़ूं था सब कुछ कयूं था लेकिन अंदर में ज्ञान छो नथो अचे अंदर में ज्ञान वे छो नथो। वॾे में वॾो कारण इहो आहे कि स्वयं पाण उनखे हंडाइण नथा चाहियूं हृदय में विराजमान नथा कयूं। त इन करे गुरु महाराज चवंदा असांजे हिन में गुरु जो भाव हुजे त बरोबर असां गुरु जो ज्ञान भी पंहिंजे हृदय में धारण भी कयूं। विण ॾिठा क्या सालाए अंधा अंध कमाए जीअं कलयुग में नास्तिक माण्हू कपूत माण्हू हलनि था ठीक उन आधार ते इंसान चलन चले थो पए लेकिन इहो नथो सोचे कि उनखे अॻिते हली करे केतिरी तकलीफ़ आहे। गुरु महाराजनि असांखे वचन बख्शिश कयो आहे कि कुछ दाता जो भाव रखणु ज़रूरी आहे। अगर असां कंहिं देव स्थान ते वञूं था या गुरुद्वारे वञूं था त उते अगर असांखे अंदर में ज्ञान नथो वे या शब्द नथो वे या असां बाणी पढ़ंदे पढ़ंदे मन नथो लगे तो उहा कमी पाण खे ॻोल्हणी आहे कि किथे घटिताई आहे किथे कमी आहे। अगर असां ॾिसंदासीं त सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजो मन हमेशा अलॻि जॻह ते नज़र ईंदो। त इन करे गुरु महाराज चयो कि नानक शब्द पछाणीए नाम बसे मन आहे। जेसि ताणी तूं गुरु जे शब्द खे सुञाणींदे कोन जेसि ताणी दाता जे शब्द खे तू पहचान न कंदे तेसि ताणी तुंहिंजे अंदर में कीअं विराजमान थींदो। सभिनि खां पहिरियों गुरु खे अरदास कर कि दातार तुंहिंजो ज्ञान मुंहिंजे हृदय में विराजमान थिए तुंहिंजो शब्द मुंहिंजे हृदय में विराजमान थिए पोइ ॾिस दातार तुंहिंजी अरदास खे क़बूल कनि था। गुरु कृपा ते पायन जे देवे देवण हार गुरु जी चैनी कृपाउनि मां हमेशा गुरु महाराजन दया संतोष धर्म और हमेशा इहा कृपा बख्शिश कई आहे। असां गुरु खां इहो गुण
हमेशा वठंदा रहूं कि दातार दया संतोष धर्म जे लाड़े असां जीवन भर लगा पिया हुजूं। बोल गुरु नानक देव की, साच दरबार साहिब की। ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्विघ्न, गुरु प्रसाद जप आद सच। ओंकार सतनाम करता पुरख। सभी जपो जी। ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्विघ्न काल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप गाद सच। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्विघ्न काल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्विघ्न अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्विघ्न अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच। सतगुरन जो ध्यान। गुरु नानक देव की जय, साच दरबार साहिब की जय, गुरु ग्रंथ साहिब की जय, सतगुरुदेव भगवान की, साईं राम साहिब की, संतो महात्माओं की जय, सियावर रामचंद्र आज के आनंद की जय। आयो लाल ताली बजाए सभई जो झूले लाल।